बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अॼु असां वटि महिमान आहे ख़लीफ़ो ग़ुलाम हुसैन बंबरो। ही पाण हेड फरीद यानी चोलिस्तान जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, हेड फरीद जेको डिस्ट्रिक्ट रहीमयार ख़ान ऐं तालको खानपुर कटोरा में अचे थो ऐं हिन खे वेझो जेको शहर लॻे थो उहो हिकिड़ो शहर आहे फिरोज़ा। ऐं वॾे में वॾो काटन ज़ून जेको असां चऊं, या जेके बि पंजाब या तोड़े सिंध जूं जेके बि कंपनियूं आहिनि उहे ॿिज जेके ख़रीद कंदियूं आहिनि से हिननि जे इलाइक़े मां कंदियूं आहिनि, चोलिस्तान में। छो जो डिज़र्ट एरिया आहे ऐं थर जेको आहे पंजाब जो उन जो कस आहे, उते जेको ड्राए मौसम जे करे उते जेके ॿिज ककड़ंदा आहिनि उहे वधीक ॼमंदा आहिनि। ऐं आउं पाण हिन ख़लीफ़ो ग़ुलाम हुसैन वटि को 7-8 साल मुसलसिल रहियुसि ऐं उन इलाइक़े जूं विज़िटूं कंदो रहियुसि। अॼु ख़लीफ़ो हिते मुंहिंजी बनी बात फार्म ते आयो आहे त ख़लीफ़े खे ॿुधाए पुछूं था त ख़लीफ़ा त हीअ फ़सुल तव्हां ॾिठा ऐं तव्हांजा फ़सुल हिननि फ़सुलनि जे बारे में छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम से असांजे फ़सलनि में और तव्हांजे फ़सलनि में हिकिड़ो त आहे की अॻाटा आहिनि तव्हांजा, असांजूं कणिकूं कचियूं आहिनि जाम। उन खां पोइ असांखे तुंहिंजो टिडी वन तमामु भलो लॻो। तक़रीबन असांजनि सां पचनि त उन्हनि सां भलो लॻो। टिडी वन असांजा फ़सुल भली पचनि, उन्हनि सां बि टिडी वन असांखे वणियो। बाक़ी फ़सुल तव्हांजा कचा, असांजी कणिकूं नंढियूं आहिनि, तव्हांजो फार्म माना इन्हनि जो सोरस वणियो हिकिड़ो। हीअ ॾिस हिकु सोरस में बीठी आहे कणिक, बेसक में लॻो पियो आहे। बाक़ी टिडी वन में हमेशह लाइ हूंदो आहे की बेसक कोन थींदी आहे, जहिड़ो ई बेसक वठी अचो उन्हनि में टालर निकिरंदा आहिनि। हा, पर इन्हनि जो मूंखे वणियो की अॼु एतिरो वॾो डिघो प्लाट माना बेसक भलो लॻो पियो आहे। इहा तव्हांजी ख़ुशकिस्मती आहे, या तव्हांजी महिनत आहे, या कुझु आहे। बाक़ी सरें जेका आहे असांजे पासे त सरें एॾी कोन थींदी आहे जहिड़ी तव्हांजी थिए पई। ख़लीफ़ा तव्हांजे इलाइक़े जी जेको खानपुर राया त मशहूरु आहे। हा, खानपुर राया हूंदी आहे, पर असांजी ही तव्हांजा जेके लॻा पिया आहिनि न बुथा, ही वॾा आहिनि, फरी बि सुठी आहे हिन में। असांजा ईअं कोन लॻंदा आहिनि, अलाए छा जे करे वारछियूं बनियूं आहिनि। ऐं भाया वारछियूं बनियूं आहिनि, ही पकियूं बनियूं आहिनि तव्हांजूं। ही पकी बनी आहे न, ही ॾिस हेठां थोरो ॾिस इन जो वॾो माना थियो आहे जीअं वण जो थिए, ॾार हया थी। असांजे पासे वारछियूं बनियूं आहिनि, ॾार कोन हणंदा आहिनि, इन जे करे घटि थींदा आहिनि। बाक़ी असां अॼु फार्म तव्हांजो ॾिसी वॾा ख़ुशि थिया आहियूं। इन ते माना शौक़ु थियो आहे, ज़िमेदार हो, सुठो तरीक़े माना अहिड़ो करणु खपे। महिरबानी, वॾी महिरबानी ख़लीफ़े ग़ुलाम हुसैन बंबरे जी। ऐं सभिनी आबादगारनि खे ॿुधाईंदो रहां त हीउ चोलिस्तान जो जेको आहे सो न फ़क़ति माल जो भाॻियो, पर हुन सां गॾोगॾु ज़मीदारी बि आहे ऐं बहितरीनु ज़मीदारी कंदड़ आहे। छो जो आउं जॾहिं बि वेंदो आहियां चोलिस्तान त ख़लीफ़े ग़ुलाम हुसैन वटि 2-3 ॾींहं रहंदो आहियां। हिन जी बनी सॼी विज़िट कंदा आहियूं ऐं वॾो महिनती माण्हू ऐं ख़ासि करे काटन ऐं या कणिक ते माना हिन जो वॾो फोकस रहियो आहे। ऐं वण जूं जेके नयूं नयूं जिन्सूं तक़रीबन ख़लीफ़े ग़ुलाम हुसैन वटि असांखे ॾिसण में ईंदियूं आहिनि। पोइ उतां बि कुझु खणंदा आहियूं, कुझु असां हिक ॿिए खे ॾे वठि कंदा रहंदा आहियूं। बहरहाल हीअ आयो, मूंखे ख़ुशी थी। ऐं अलाह करे जेको आहे सो असां ज़मीदारनि जा टूर ईअं हिक ॿिए वटि थींदा रहनि। वॾी महिरबानी।